असां वटि आहे मश्क नंबर 1.2 ऐं क्वेश्चन नंबर 5। 7 भागे 8 ज़रबिया 3 भागे 4 ब्रैकेट 3 भागे 4 वाधू 6 भागे 5 ब्रैकेट क्लोज बराबर है 7 भागे 8 7 भागे 8 ज़रबिया 3 भागे 4 वाधू 7 भागे 8 ज़रबिया 6 भागे 5। हाँ असां हल कंदासीं 7 भागे 8 पहिरें ब्रैकेट चलाईंदासीं इन में एलसीएम कढंदासीं 4 ऐं 5 भैया नंढिया 5 अहिड़ो वॾे अदद खे नंढो अदद लॻे सही आहे। जेकॾहिं न लॻे त उन खे खोड़ो वरी उन खे वधाईंदासीं जेसि ताईं नंढो अदद लॻे उहो असांजो नंढिया 5 हूंदो सही आहे। 5 खे हाणे नथो लॻे 4 खोड़ो 1 5 5 2 5 10 खे बि नथो लॻे 1 5 15 15 खे बि 4 खे खोड़ो नथो लॻे 4 5 20 20 खे लॻे थो 20 घणा दफ़ा लॻे थो 4 जो खोड़ो 5 चौक 20 5 दफ़ा लॻे थो 5 ज़रबिया ॾींदासीं इन सां हीअ थींदो 3 ज़रबिया 5 5 15 15 वाधू जी निशानी ॾींदासीं काटो जी ॾींदासीं सही आहे। वाधू काटू में असां नंढिया 5 वधि कढंदासीं ज़रब में न कढंदासीं सही आहे। ज़रब में अहिड़ो खोड़ो हुजे जेको आम्हूं साम्हूं में हेठि मथे अदद खे लॻे या क्रॉसिंग में लॻे सही आहे। ज़रब ऐं वंड में ईअं कंदा आहियूं वंड ईंदो त मां तव्हांखे उन जे बारे में कुझु ॿुधाईंदुसि सही आहे। उन जो वरी हिकिड़ो रेसिप्रोकल थींदो आहे हेठि खे मथे कबो आहे मथे वारे अदद खे हेठि कबो आहे अंश खे छेद कबो आहे छेद खे अंश कबो आहे उहो वरी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हाणे इन खे थियो हाणे 5 20 खे घणा दफ़ा लॻो थो 5 4 दफ़ा लॻे थो इन खे 4 ज़रब ॾींदासीं 4 छक 24 बराबर 7 भागे 8 सॉरी। हाँ ॾिसंदासीं अहिड़ो अदद हुजे अहिड़ो खोड़ो हुजे जो हेठि मथे खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे ॾिसंदासीं इन खे लॻे थो 3 खे 8 ऐं 7 खे आम्हूं साम्हूं को खोड़ो लॻे थो नथो लॻे 3 ऐं 4 खे लॻे थो 3 ऐं 8 खे लॻे थो 4 ऐं 7 खे नथो लॻे त पोइ आम्हूं साम्हूं ज़रूरु कंदासीं सही आहे। हेठि मथे खे आम्हूं साम्हूं लॻे सही आहे न ईअं न आहे त ईअं मथे वारे खे आम्हूं साम्हूं मथे वारे खे आम्हूं साम्हूं वरी ज़रब कंदासीं ईअं 7 टिक 21 4 टा 32 वाधू जी निशानी आहे वाधू जी निशानी लाईंदासीं। हाणे इन में ॾिसंदासीं इन में लॻे थो को खोड़ो हेॾो हुजे जो 7 खे बि लॻे 8 खे बि लॻे 6 खे लॻे 5 खे लॻे 5 खे या 7 खे लॻे 6 खे लॻे या 8 खे लॻे हा इन खे लॻे थो ॿिको जो खोड़ो सही आहे 4 दफ़ा इन खे 8 खे ऐं 6 खे 3 दफ़ा वरी 3 7 21 ऐं 4 5 20 सही आहे। 7 भागे 8 ज़रबिया ऐं 24 15 खे ऐड कंदासीं 5 4 9 ऐं 2 1 3 सही आहे। हाणे वरी 20 लाइ ॾींदासीं हाणे 32 ऐं 20 जो असां नंढिया भॼम बत कढंदासीं सही आहे। 32 32 64
वी जो कोड उन खे लॻंदो जंहिंजो एको 0 हुजे। ॿटीह जो एको जॾहिं 0 अचे कॾहिं ईंदो, ॿिको जेको आहे न 0 अचे, 5 × 10। हाणे 32 ज़रबिया 5 कंदासीं असां, ठीकु आहे। ये 5 × 10 0 आयो हिकु मथे, ऐं 5 × 15 15 116 160। नंढी ऐं वञो त छा थियो 160 थियो। 60 खे ही घणा दफ़ा लॻंदो 20 दफ़ा लॻंदुसि। 21 ज़रबिया 20 0 1 2 2 2 4 वाधू 20 160 खे घणा दफ़ा लॻंदो 32 दफ़ा लॻंदुसि। न घणा दफ़ा लॻे थो 5 दफ़ा लॻे थो, 32 5 दफ़ा लॻे थो, इनखे ज़रब ॾींदासीं 5 सां। ठीक है, 1 × 5 5, 1 × 5 5, 5 10 वाधू निशानी 20 घणा दफ़ा लॻे थो 5 20 100 26 120 27 140 28 160 8 दफ़ा लॻे थो। 8 21 ज़रबिया 8 8 1 × 8 8 8 16 168। हाणे को बि खोड़ो हुजे या साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे, नथो लॻे त पोइ असां ज़रब ॾींदासीं। 7 × 9 = 63 3 आयो 6 मथे 3 × 7 = 21 9 7 = 63 3 आयो 6 मथे 3 × 7 = 21 21 × 6 21 × 6 = 27। हाणे इन खे ज़रब ॾींदासीं 20 28 160। हाणे इन खे जोड़ कंदासीं 5 × 8 5 × 8 13 3 आयो 1 मथे 1 × 6 7 1 1 2 160 पूरो थी वियो।